अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। तालीम वारे वज़ीर सईद गनी IBA टेस्ट पास हेड मास्टर्स खे पको करण खां सिधो जवाब ॾेई छॾियो। सईद गनी पंहिंजे वीडियो पैगाम में चयो आहे त IBA पास हेड मास्टर्स बहितरीन उस्ताद आहिनि। संदसि मुक़ररनि सां बंदि पियल स्कूल खुलिया ऐं तालीम बि बहितर थी, पर अदालती फ़ैसिले सबबि खेनि बहाल नथो करे सघिजे। बिना जवाज़ जे एहतिजाज करे रहिया आहिनि। वापसि वञी स्कूलनि में पढ़ाइनि। सिंध हाई कोर्ट जा वाज़े हुकुम आहिनि त 17 ग्रेड जी नौकरियुनि लाइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ज़रिए भर्तियूं कयूं वञनि। पेट्रोल बहरान ते FIA जी जांच रिपोर्ट खे 3.5 महीना गुज़री विया, पर वफ़ाक़ी हुकूमत रिपोर्ट ते मुकमल तौरु अमल न कराए सघी। वफ़ाक़ी काबीना आल मार्केटिंग ऐं कंपनियुनि पेट्रोल डीलरनि लाइ कार्रवाई ऐं घुर्बल कानून ऐं ज़ाब्तनि में तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी। जांच कमीशन रिपोर्ट में सेक्रेटरी पेट्रोलियम समेत लाॻापियल ऑफिसर्स खे बहरान जो ज़िम्मेवार करार ॾिनो वियो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त लॉन्ग मार्च लाइ पीपल्स पार्टीअ जी तयारी मुकमल हुई। वफ़ाक़ी हुकूमत सिंध समेत नंढनि सूबनि खे पाणीअ जो जाइज़ हिसो न थी ॾिए। हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त सिंध में कोरोना जी सूरत हाल कंट्रोल में आहे। सूरत हाल ख़राब थी त उन मुताबिक़ फ़ैसिला कंदासीं। मटियारी वेझो छंडण मोरीअ वटि सिक्योरिटी इदारे जी गाॾी कल्टी थियण जे नतीजे में 4 जवान शहीद ऐं 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। शहीदनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिबि सिक्योरिटी इदारे जी गाॾी हैदराबाद खां नवाबशाह तरफ़ वञी रही हुई त हादिसो पेश आयो। सिंध हुकूमत 3 वॾियुनि इस्पतालुनि जो कंट्रोल वफ़ाक़ हवाले न करण जो फ़ैसिलो करे वरितो। इस्पतालुनि खे बोर्ड ऑफ गवर्नर्स तहत हलाइण वारो फ़ैसिलो बि सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि जी भञकड़ी करार। सिंध जी सिहत वारी वज़ीर अज़रा पेचूअ सिहत जे ख़ासि मुआविन डॉक्टर फैसल जे नाले लिखियल ख़त में ॼाणायो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिले सां इस्पतालुनि जी कारकर्दगी मुतासिर थी रही आहे। वॾे वज़ीर ऐं सिंध जे गवर्नर जी मज़ार क़ाइद ते हाज़िरी। गवर्नर सां गॾु हाज़िरीअ बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे मुराद अली शाह चयो त हेड मास्टर्स वारे मामले ते मूंखे कंहिं बि मिसगाइड नाहे कयो। खेनि कमीशन जो इम्तिहान ॾियणु घुरिजे। आदमशुमारीअ खां सवाइ मकानी चूंडूं कराइण मुमकिन न आहिनि। गवर्नर चयो त पीपल्स पार्टी ऐं PTI में सियासी इख़्तिलाफ़ ज़रूरु आहिनि, पर सूबे लाइ गॾिजी कमु कयो वेंदो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ारत मरियम नवाज़ जे पेशीअ दौरान नेब लाहौर ऑफिस जी सिक्योरिटीअ लाइ रेंजर्स मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। मरियम नवाज़ चौधरी शुगर मिल्स ऐं जाती अमरा एराज़ी केस में 26 मार्च ते तलब। नून लीग क़यादत पारां कारकुननि सां गॾु नेब ऑफिस वञण जो ऐलान। 23 मार्च करारदाद पाकिस्तान जे मौक़े ते नवाबशाह जे मुतहरिक किरदार फ़ौजी साहब अबड़ो पारां नवाबशाह प्रेस क्लब में हिकु शानदार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में मुख़्तलिफ़ गवर्नमेंट स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि नवाबशाह प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़कार ख़ासकैलीअ खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो, जॾहिं त नबी बख्श बलोच, मंज़ूर सूमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में रैलियूं पिणु कढियूं वयूं। रैलियूं मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदियूं। नवाबशाह प्रेस क्लब पहुतियूं। नवाबशाह डिप्टी कमिश्नर अबरार अहमद जाफ़र योम पाकिस्तान जे सिलसिले में मुनक़िद तक़रीब में बहितरीन कारकर्दगी पेश करण ते उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि में ट्रॉफियूं पिणु विरहायूं। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।